नाज़रीन, आऊं आहियां अब्दुल हमीद खोसो। नाज़रीन, आऊं आहियां अब्दुल हमीद खोसो ऐं मेराण प्रेस क्लब ते हींअर मेड़ जो मोजिज़ मुबीन पंवर पहुतो आहे। थोरो वक़्तु अॻु में हितां जो मेड़ जो ई रहवासी आहे थेबा रोड जो ज़ाहिद पंवर, जंहिं मुबीन पंवर जे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे वियो आहे ऐं उन जे हिसाब सां ई उन जी तरदीद कंदे हिते पहुतो आहे ऐं तरदीद करे थो त ज़ाहिद पंवर जेको कुझु ॻाल्हाए वियो आहे उहो कूड़ ॻाल्हाए वियो आहे ऐं हू हिकु मनगढ़त कहाणी ठाहे वियो आहे। दरअसल असुल में मामिलो चोरी जो आहे। वधीक ही पाण हिते मुबीन पंवर मौजूदु आहे, उनखां असां पुछंदासीं त असुल में मामिलो छा आहे। जी मुबीन। दादा, जीअं त ज़ाहिद पंवर कुझु अधु कलाक हिकिड़ी प्रेस करे वियो आहे, उहो असांजे पाड़े में रहे थो। असुल ॻाल्हि जेकी इहा न आहे। असुल अगस्त महीने में मुंहिंजो दुकानु भॻो हो, जॾहिं SHO तुंहिंजो साहिबु हुयो। मुंहिंजो दुकानु भॻो 11:30 पिया थियनि। मां उहा NC वञी मेड़ थाणे ते दाख़िल कराई। असां निकितासीं ॿाहिरि। पोइ हे भॻा रंबो बि हिननि जो रहिजी वियो, कुझु सामान हिननि जो रहिजी वियो। पोइ असांजो शक अञा कंहिं ॿियनि में बि हुयो पाड़े में SHO जो, जिन में शक आहे। मां NC उन टाइम ते कटायो आहे, उहा अॼु बि कटी पई आहे उहा तारीख़ सां। असुल ॻाल्हि आहे त मुंहिंजो दुकानु भॻो। वरी पोइ हिन जो ॾाॾो मुंहिंजो भाउ आहे मुख़्तियार वॾो, उन ॾे मेहर मियां बख़्श पंवर, कुझु पाड़े जा ॿ दोस्त, हिकिड़ो सम्झो इहे सभु आया अथव। हाणे असांजे छोकिरे वटि जेके रहनि था उन्हनि ग़लती कई आहे। असांजा तव्हां वॾा आहियो, असांखे थोरो मोहनत ॾियो, तव्हांखे हर शइ मिलंदी। तव्हांखे पुलिस खे तव्हां NC कराई आहे, असां ग़रीब आहियूं, असांखे हाली थोरो टाइम ॾियो। वरी मां महीनो ॿ थियो, मां चयोमांसि भाउ टाइम गुज़री आहे, मुंहिंजी शइ थी आहे, मां सियासी माण्हू चङो आहे, तव्हांजो बि चङो आहे, कॾहिं बि का मुंहिंजी मूं मां तव्हांखे का तकलीफ़ आई आहे या का अहिड़ी शइ थी आहे त मां ॼण मुंहिंजा पुट पढ़िया लिखिया माण्हू, असां पाण सियासी समाजी ऐं चङा माण्हू, हिननि जा ख़ुदि असां चङा आहियूं। असुल ॻाल्हि इहा आहे मुंहिंजी चोरी थी आहे जेकी मूंखे नथा ॾियनि, उनजे करे मां हिन में बचत करे वियो आहियां। 2 दोस्त वठी वियो आहियां, माइट वठी वियो आहियां, वॾो भाउ मुंहिंजो ख़ुदि वियो अथनि। भाउ हीअ इज़त जो मसइलो आहे। हीअ शइ तव्हां हा कई आहे मोटाइजो, जे तव्हां न आहियो छॾियो त असां वरी कंहिं भाई पीओ जा पलां थिए, भाई पीओ पलां त न ॾींदासीं। रंधो कोन कूड़ा अचे, कूड़ियूं प्रेसियूं थो करे सॼी मेहर, पर पूरे ज़िले खे ख़बर आहे असां इज़त वारा ख़ानदानी चङा माण्हू सियासी माण्हू, असां कोई अहिड़ी का हरकत पुॼे हा त मां ज़ाहिद उन टाइम ते ज़ाहिद ॾाढो जॾहिं इतराफ़ मुंहिंजे अॻियां करे वियो आहे, हर शइ मूं वटि त असां तोखे हर शइ मोटाए था ॾियूं। असां पुछीसि त कंदकोट जो खोसो तूं थो रहाईं ऐं मलाह जेको ॾुआरी आहे तूं थो रहाईं, चोरियूं तूं थो कराईं। असां पाड़े वारा हिनखे चई बीठा आहियूं त हीउ मुड़े नथो। हाणे छाजे लाइ मां हिनखे पेर में धको हणंदुसि, या किरियल हरकत असांखे न पुॼंदी आहे। असां बि अञा हिननि खे घुराए, हिननि जे वॾो आयो, हिन जो ॾाढो आहे मेहर, घुरायो सिधो माण्हू आहे, तव्हां पुछोसि जेकी हक़ीक़त आहे उहो हक़ीक़त कंदो। ऐं मियां बश्क उनखां पुछो हली आया हुआ, असांखे थोरी मोहनत ॾे। मोहनत जो वजह इहो आहे त वरी प्रेस बि असां ते थो करे, शइ बि मुंहिंजी चोराइजी वई आहे। अॼु बि B सेक्शन ते उहा पुलिस आहे, उते रंबो आहे। तव्हां वञी उन तारीख़ जी NC जांच कयो। मां जेके अगस्त में कटाई हुई मूंखे हे राईंदा आया, पर हाणे मां हिननि ते FIR कराईंदुसि। मुंहिंजो दुकानु हिन ख़ुदि भॼरायो आहे, हे ॾुआरी थो रहाए। हिन सां गॾु हिकिड़ो रिटायर फौजी बि आहे कुंभर, जेको हिन जी माना सपोर्ट करे थो। पर हाणे अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे, हे त बिरादरी जो माण्हू आहे, उहो पाड़े जो आहे, उनखे बि ख़बर आहे त असां भला लुचऊं। मेयर थाणो आहे, सॼो रिकार्ड ॻोल्हनि मुंहिंजे भाइरनि जो। असां चङा आहियूं, असांजे पुलिस सां वास्तो, सियासी माण्हुनि सां, शहर सॼे सां। एतिरो जेको आहे सो कंहिंखे चङे खे तकलीफ़ ॾियणु, ओतिरी तकलीफ़ ॾियो जेको सुभाणे दुकान बि मुंहिंजो भञराई, तुंहिंजो ॾाढो मेहर ऐं मियां बश्क, तुंहिंजो पीउ ख़ुदि राति जो मुंहिंजे भाउ मुख़्तियार वटि आया त असांखे माफ़ी बि ॾियो, मोहनत ॾियो, असां तव्हांखे शइ ॾींदासीं। उनजे बावजूदि मुंहिंजी शराफ़त आहे, मां सबूर कई वेठो आहियां त तूं प्रेस थो करी, तूं इहे ड्रामा भाऊ न कर। असुल तूं अचु कंहिं चङे वटि, जेकर तुंहिंजो ड्रामो साबित थियो तोखां पुछंदा, जे मूं ते का बि शइ साबिती मां ॾियण लाइ तयारु आहियां। मुंहिंजी झोली साफ़ आहे, पर मुंहिंजो दुकानु सिधी ॻाल्हि आहे। तव्हांजो मूं ॾे हली आयो त असांजी मोहनत ॾे त लाज़मी मां तव्हां ॾे NC बि मां कराई, पर हाणे मां FIR कराईंदुसि। मां ASP दादू DIG हैदराबाद ऐं IG सिंध खे, पर मां CM सिंध मुराद अली शाह खे अपील कंदुसि त हीउ हिकिड़ो ड्रामेबाज़ माण्हू आहे। मुंहिंजो दुकानु भॻो आहे, B सेक्शन ते मुंहिंजी NC 2.5-3 महीना अगस्त में कटी पई आहे। मूंखे रहाईंदा पर ॿाहिरि जा माण्हू रहनि था, तव्हां जांच कयो। हाणे जेको आहे सो मां FIR कराईंदुसि। मां SP खे मुंहिंजा त हिकु हणी वियो आहे, जेकर सचो आहे भले SP साहिबु आहे, असांखे
अमीन आहे फ़ैसिलो करे DSP करे मां ॾोही खां ॾियण लाइ तयारु हुजे, न त मूंखे पंहिंजी चोरी मोटाए ॾियण में ऐं इंसाफ़ कयो वञे, छो जो असां चङा आहियूं, हे जेको आहे सो ग़लति बयानी न ॾिए। नाज़रीन, हींअर असां वटि मौजूदु हुयो मेड़ जो मोज़िज़ मुबीन पंवर ऐं हिन जे ख़िलाफ़ु थोरो टाइम अॻु में मेराण प्रेस क्लब ते ज़ाहिद पंवर प्रेस कॉन्फ्रेंस करे वियो हुयो ऐं उन प्रेस कॉन्फ्रेंस जी हिन तरदीद कंदे ऐं असां वटि पहुतो ऐं मेराण प्रेस क्लब ते हिन पंहिंजो बयानु ॾींदे चयो आहे त दरअसल जेके हू ॻाल्हियूं करे वियो आहे उन में का बि सदाकत न आहे, हू कूड़ पियो ॻाल्हाए ऐं असुल में मामिलो चोरी जो आहे ऐं चोरी जो मामिलो लिकाइण लाइ हीउ सभु कुझु मूं ते बोतान हणी वियो आहे।